बंदी बिया करार असीं लोचूं लोह में मथे तन तरार सदा साबी हणंदी। दोस्तों, अॼु पाण जंहिं शख़्सियत सां हाज़िर थिया आहियूं ऐं जंहिं किताब सां हाज़िर थिया आहियूं उहो किताब सेल्फ हेल्प किताब आहे जंहिंजो उनवान आहे जेॾी वॾी सोच तेॾी वॾी कामयाबी। ऐं जेका शख़्सियत अॼु हिन कामयाब किताब ते ॻाल्हाईंदी उन बि पंहिंजो पाण खे तालीम जे मैदान में मंझायो आहे। हुन CC21 में जॾहिं एग्ज़ाम ॾिनो त हुन क्वालिफाई करे वरितो ऐं हींअर हू असिस्टेंट डायरेक्टर जी पोज़ीशन ते आहिनि। उनखां अॻु हू RFO जी पोज़ीशन ते हुआ। RFO खां बाद में हू प्रोमोट थी DFO रहिया, जिन जो तारुफ़ आहे अहमददीन हुजण। अहमद हमसरी में तव्हांखे भलीका, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो तव्हां थोरो असांखे इहो ॿुधाइजो त जेके CSS या PCS में कैंडिडेट्स अपीयर थियनि पिया उन्हनि जो पासिंग रेशो हर साल, मतिलबु इहो फ्रॉम द 1947 खां वठी असां ॾिसूं था हिन वक़्त ताईं, त रेशो इहो ई बीहे थो त 250 ऐं 30 प्लस 300 प्लस ई क्वालिफाई करे था वञनि। त इन जो छा सबबु आहे त हिकिड़ो एॾो वॾो इम्तिहान आहे ऐं उन में चइनी प्रोविंसिस ऐं हींअर त गिलगित बल्तिस्तान खे बि असां कंसीडर कयूं ऐं जेकॾहिं अगरि कश्मीर जा बि कैंडिडेट कंसीडर कयूं त एतिरो चइनी प्रोविंसिस 5 प्रोविंसिस जा माण्हू वेहनि था, उन जे बावजूद बि पासिंग रेशो छो एतिरो घटि आहे? सभ खां पहिरीं आउं शुक्रगुज़ार आहियां हमसरी सथ जो जिन मूंखे दावत ॾिनी इन प्रोग्राम में शिरकत करण जी, जेको आहे इन्वाइटेशन कयो उनजी तमामु घणी महिरबानी। असल में इन सवाल जो जवाबु इहो आहे त असां वटि जेको तमामु घटि रेशो पास थिए थो उनजी मेन वजह इहा हूंदी आहे, सभ खां पहिरीं लैक ऑफ गाइडेंस हूंदी आहे। जेके कैंडिडेट तयारी कंदा आहिनि उन वीचारनि खे प्रॉपरली गाइडेंस या रहनुमाई न हूंदी आहे त असांखे छा पढ़णो आहे, कीअं पढ़णो आहे। ऐं सेकेंडली इन एग्ज़ाम जी जेका नेचर आहे, अप्रोच आहे, उनखे अंडरस्टैंड करण में काफ़ी जेके कैंडिडेट्स आहिनि उहे नाकाम थी वेंदा आहिनि। हिन एग्ज़ाम जी जेका नेचर आहे या अप्रोच आहे उहा कहिड़े क़िस्म जी अप्रोच आहे। हिन एग्ज़ाम जी जेका अप्रोच हूंदी आहे उहा मोस्टली ब्यूरोक्रेटिक अप्रोच जज कई वेंदी आहे, प्रॉब्लम सॉल्विंग नेचर जज कई वेंदी आहे। उनखां पोइ काफ़ी जेको आहे ऑप्टिमिस्टिक यानी पॉजिटिव रहणो पवंदो आहे, काफ़ी इशू बेस्ड क्वेश्चन्स ईंदा आहिनि। उन में जेका मेनली जेका अप्रोच आहे उहा प्रॉब्लम सॉल्विंग नेचर वारी अप्रोच ऐं प्रॉब्लम सॉल्विंग नेचर जेका आहे उन ते तमामु घणो फोकस हूंदो आहे। टी जेका अहम ॻाल्हि आहे उहा अंग्रेज़ी जे बारे में आहे, यानी अंग्रेज़ी लिखणु ऐं पढ़णु। जेसि ताईं अंग्रेज़ी सही माना में लिखी कोन सघंदा, सभ खां पहिरीं जेको इशू थिए थो उहो इंग्लिश में थिए थो। इंग्लिश तव्हां ॾिसो हूंदो त जेको ज़्यादातर रेशो फेल थिए थो असांजी CSS या कॉम्पिटिटिव एग्ज़ाम आहे उन में इंग्लिश लैंग्वेज जो आहे। कंहिं स्कॉलर पंहिंजो लिखियो आहे कि इंग्लिश लैंग्वेज डिसाइड्स द फेट ऑफ मिलियंस इन पाकिस्तान। त उन में इहो आहे कि असांजी ऑफिशियल लैंग्वेज आहे ऐं उन में काफ़ी जेके मसइला थियनि था उहे अंग्रेज़ी लिखण ऐं पढ़ण जा अचनि था, त यानी असां सही माना में अंग्रेज़ी न लिखी सघंदा आहियूं। जॾहिं एग्ज़ामिनर उहो पेपर चेक कंदो आहे, ॾिसंदो आहे कि even a candidate can't write a single paragraph correctly, how he will lead a province or a district. That is why this is the main reason cause for the failure. ठीक है, एग्जैक्टली इहो ई आहे त जॾहिं बि रिपोर्ट फेडरल पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजे उन ते रखे थी साइट ते, जॾहिं बि एग्ज़ाम चेक थियण खां पोइ त हुननि जो मूं इहो वाज़िह तौर ते पढ़ियो आहे त हू था चवनि त असां एतिरो रिपीट कई आहे इहा ॻाल्हि त स्टूडेंट खे सिंपल सेंटेंस लिखणो ज़रूरी आहे ऐं असां हुन में पूरे सेंटेंस में कॉमा ऐं फुल स्टॉप ॻोल्हींदा आहियूं ऐं उहे एतिरा वॾा लॉन्ग सेंटेंसिस लिखनि था जो असांखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे त हीअ एतिरा लॉन्ग सेंटेंसिस लिखण जी ज़रूरत कहिड़ी आहे। सिंपल सेंटेंस हुजे। ऐं जेको मूंखे महसूसु थियो आहे उहो इहो ई लॻंदो आहे त स्टूडेंट छा था करनि, हिकिड़ा रिटायर्ड ब्यूरोक्रेट्स खे इम्प्रेस करण जे चकर में अहिड़ा सेंटेंसिस लिखनि था। तव्हां उन्हनि खे इम्प्रेस करे ई नथा सघो कॾहिं बि। ऐं जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हमेशह एग्ज़ाम जी जेका नेचर आहे उहा इहा आहे त तव्हां पंहिंजो पाण खे जेतिरो थी सघे सुठे नमूने सां एक्सप्रेस कयो, बजाए जो इम्प्रेस वारे तरफ़ वञो। हाणे हिकिड़ो त इन में असांखे सम्झ में आयो त जेको इंग्लिश जो फ्लॉ आहे, हाणे इंग्लिश जो फ्लॉ असां जेके ही बलोचिस्तान आहे या सिंध आहे या KPK वारा स्टूडेंट आहियूं, असांखे इंग्लिश में प्रॉब्लम आहे। पर जेको ॿार पंजाब जो आहे, पंजाब में जेको हींअर बि जेको आयो आहे लिटरेसी रेट उहो तमामु ॿियनि प्रोविंसिस खां एज़ कम्पेयर टू इलाही सुठो आयो आहे। 54% आयो आहे त पाण वटि 26 ऐं 27 खां अञा मथे न आहियूं चढ़ी सघिया ऐं 47 खां। त चवण जो मक़सदु त असां वटि इंग्लिश जो फ्लो आहे पर पंजाब में कोन्हे। त छा था सम्झो त ॿियनि प्रोविंसिस में
जेको रेशो घटि आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन में इंग्लिश जो ई रोल आहे या जेको आहे त इन में एजुकेशन जो रोल आहे? इन में जेको असां कलेक्टिवली सोचूं त एजुकेशनल बैकग्राउंड जो तमामु घणो रोल आहे। सही। उन में मेनली स्टूडेंट जेके ज़्यादातर फोकस कंदा आहिनि उन जेके प्राइमरी एजुकेशन आहे ॾाढी क्वालिटी एजुकेशन आहे, क्वालिटी बि ॾाढी हाई आहे। उन खां पोइ उन्हनि में जेके स्कूल में फैसिलिटीज़ आहिनि ॾाढी सुठियूं आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर ॾाढो सुठो आहे, लर्निंग इन्वायरमेंट उनजो तमामु बहितरीनु आहे। तव्हां ॾिसंदा हिते असां वटि एतिरो लर्निंग इन्वायरमेंट न आहे, फैसिलिटीज़ न आहिनि, इवन टीचर्स तव्हां ॾिठा हूंदा त काफ़ी फ्रस्ट्रेटेड हूंदा, उन्हनि खे फैसिलिटीज़ न हूंदियूं या लर्निंग इन्वायरमेंट जेको आहे उहो कंफर्टेबल न हूंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी जेके सरकारी इदारा आहिनि उन में असां वटि सभ खां वॾो मसइलो हूंदो आहे लर्निंग जेको इन्वायरमेंट आहे उहो ओतिरो प्रोडक्टिव न हूंदो आहे जेतिरो बनस्बत ॿियनि प्रोविंसिस में आहे। त असां चई सघूं था त एजुकेशनल बैकग्राउंड ॾाढो मैटर करे थो। उन खां पोइ हाणे असां ॾिसूं त असां वटि हिकिड़ी पॉज़िटिविटी इहा आहे त असां वटि जेके बि टीचर्स आहिनि उहे असांजे मेरिट बेसिस आहिनि, मेरिटोरियस आहिनि। IBS अखर जे थ्रू हिकिड़ी कमीशन पास करे या हिकिड़ो इम्तिहान पास करे पंहिंजे हिसाब सां जेको सुठो स्कोर खणी करे अची वञनि था अॻियां, त मेरिट बेस्ड आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, क्वालिटी वारा आहिनि ऐं तमामु सुठा पढ़ियल लिखियल आहिनि। पर मेन ॻाल्हि आहे कि वरी बि अचे थी त लर्निंग इन्वायरमेंट क्रिएट करणु खपे, उनखे पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी फील करणु खपे या असां जेकॾहिं सुठा शागिर्द तयारु कंदासीं या असांजी प्राइम रेस्पॉन्सिबिलिटी आहे त असां जेकॾहिं सुठा शागिर्द तयारु कंदासीं वरी असां पंहिंजे पैसे सां तमामु घणा सचा थी सघूं था। सही। इहो हिकिड़ो उनजे लाइ मैसेज आहे। हाणे जॾहिं लर्निंग इन्वायरमेंट जी ॻाल्हि थी त मूंखे यादि आयो त जॾहिं मां सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती ऐं इंग्लिश डिपार्टमेंट में आयुसि त फर्स्ट डेज़ में ई चवंदा आहिनि त फर्स्ट इम्प्रेशन इज़ लास्ट इम्प्रेशन, त मुंहिंजो उतां ई इम्प्रेशन ख़राबु थी वियो फ्रॉम द वेरी फर्स्ट डेज़। त असां हिकिड़े क्लास में 200+ स्टूडेंट्स हुआसीं। बिल्कुलु। त इहो माहौल जॾहिं मां वरी हितां इस्लामाबाद में हलियो वियुसि ऐं मास्टर्स जे लाइ, इस्लामाबाद में असांजो भले हुते 4 सेक्शन ठही पिया वञनि पर स्टूडेंट असां 30 खां 35 जे दरमियान ई रहूं पिया। त इहो लर्निंग इन्वायरमेंट आहे जेको पूरी दुनिया में मञियल आहे त 30 खां मथे स्टूडेंट क्लास में न रखो। बिल्कुलु। स्टैंडर्ड ऑफ क्लास जेको आहे उहो असांखे फॉलो करणो पवंदो आहे, SOPs फॉलो करणी पवंदियूं आहिनि। त जेको क्लासरूम जो हिकिड़ो कंफर्टेबल जेको इन्वायरमेंट आहे, लर्निंग इन्वायरमेंट आहे, उहो ॾाढो माना मैटर कंदो आहे। त जीअं टीचर पंहिंजी ॻाल्हि जेका डिलीवर करे सघे स्टूडेंट्स खे ऐं स्टूडेंट इज़ी हुजनि, कंफर्टेबल हुजनि, ॿुधी बि सघनि। चारई जेके इनजो स्किल्स आहिनि, लिसनिंग आहे, रीडिंग आहे, ठीकु आहे, स्पीकिंग आहे, उन खां पोइ राइटिंग आहे, त इहे चारई जेके लैंग्वेज स्किल्स आहिनि, कम्युनिकेशन स्किल्स आहिनि, उहे तॾहिं ई बहितर थींदियूं आहिनि जॾहिं उन्हनि जो इन्वायरमेंट जेको आहे कंफर्टेबल हूंदो आहे या खणी अचूं कि लर्निंग इन्वायरमेंट उनजो प्रोडक्टिव हूंदो आहे। एक्ज़ैक्टली। त मक़सदु वरी बि हिते इहो ई अचे थो त असांखे जेका सभ खां अहम शइ आहे जंहिंजे असांखे कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे उहा इहा ई आहे त असांखे लर्निंग इन्वायरमेंट हिते पंहिंजे सिंध में उहो इम्प्लीमेंट करिणो पवंदो जेको कामयाबु प्रोविंस करे पियो, जंहिंजो हिन वक़्तु लिटरेसी रेट तमामु हाई आहे। ही इन जे करे असां थोरो पाण टीचिंग साइड ते ॻाल्हायोसीं ऐं ही कुझु शयूं अहमद खां पुछियूंसीं त अहमद CC21 क्लियर कई, उन खां अॻु में हुननि SPSC जे थ्रू RFO जो एग्ज़ाम क्लियर कयो ऐं हुननि सुठी पोज़ीशन हासिलु कई। त ही सिर्फ़ु सवाल करण जो मक़सदु इहो ई हो। हाणे जेको असां अचूं पिया उहो हुन किताब ते अचूं पिया जेको अॼु असां पंहिंजे डिस्कशन जे अंदरि आंदो आहे। हिन किताब ते असांजी डिस्कशन हूंदी। ही किताबु सेल्फ हेल्प जो किताबु आहे ऐं हिन जो जेको उनवान आहे उहो आहे जेॾी वॾी सोच तेॾी वॾी कामयाबी। हाणे हिन किताब जे चैप्टर नंबर 4 में ऑथर लिखियो आहे त वॾी सोच कीअं अख़्तियार करे सघिजे थी, इहो असांखे अहमद ॿुधाईंदा, हिन ते थोरी रोशनी विझंदा। बिल्कुलु। असल में डॉक्टर शवार जेको किताबु लिखियो आहे जेॾी वॾी सोच तेॾी वॾी कामयाबी, द मैजिक ऑफ थिंकिंग बिग, उन्हनि में 3-4-5 पॉइंट्स जो हुननि ज़िक्र कयो आहे, 4-5 पॉइंट्स जो त असां जेका वॾी सोच आहे उहा कीअं इख़्तियार करे सघूं था। उन में सभ खां पहिरीं हिन ॾिनो आहे कि असांजी पॉज़िटिव थिंकिंग हुजणु खपे, एटीट्यूड असांजो मस्बत हुजणु खपे। यानी जेका बि शइ असांजी लाइफ में थिए थी डेली बेसिस ते या असांजी जेके बि इवेंट्स थियनि था, इंसिडेंट्स थियनि था, असां उन में पॉज़िटिव रहूं। सभ खां पहिरीं जेको हिन चयो आहे कि असांखे पॉज़िटिव हुजणु खपे। ॿिए नंबर ते हिननि जेका ॻाल्हि की आहे त असांखे एक्शन खणणु खपे कंहिं बि ॻाल्हि ते। चयो वेंदो आहे कि एक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स। त हिननि चयो आहे त असां जॾहिं एक्शन खणंदा आहियूं, का बि शइ असां कंदा आहियूं डेली बेसिस ते, भले असांजा लॉन्ग टर्म जेके गोल्स आहिनि उहे न हुजणु खपनि, शॉर्ट टर्म गोल्स हुजणु खपनि। त जीअं असां थोरो थोरो उन ते कमु कंदासीं त आहिस्ता आहिस्ता पंहिंजी जेके कामयाबी जी सीढ़ी आहे उन ते चढ़ी ऐं कामयाबु थी सघूं था। टी जेका पॉइंट आहे हिननि ॻाल्हायो आहे, जेको हिननि ज़िक्र कयो आहे त असां वॾी सोच कीअं इख़्तियार करे सघूं था, उहो इहो आहे कि तव्हांजी मस्बत सोच जी कंपनी हुजणु खपे। तव्हांजा जेके दोस्त आहिनि या तव्हांजी सोबत आहे उहा सुठनि दोस्तनि जी हुजणु खपे जेके तव्हांखे पॉज़िटिविटी बूस्ट कनि, यानी मस्बत रवैया इख़्तियार करण में तव्हांखे जेको आहे सो मदद कनि ऐं तव्हांजा जेके मस्बत रवैया आहिनि उहे तव्हांजी शख़्सियत में निर्माण थियनि या ज़ाहिर थियनि।
त उनजे करे तव्हांजी शख़्सियत जेका अञा वधीक उजागर थींदी, तव्हांजा ख़्यालात वधीक उजागर थींदा। उन खां पोइ लास्ट जेका आहिनि पॉइंट थी आहे कि असां जेको आहे वॾी सोच कीअं इख्तियार करे सघूं था, उहो हिननि इहो चयो आहे तव्हां जेके दुनिया जा कामयाबु तरीन माण्हू ॾिसंदा त उनजी मस्बत सोच हूंदी आहे, मस्बत रवैया हूंदा आहिनि। उन खां पोइ हू कॾहिं बि कंहिं बि नेगेटिव शइ खे नेगेटिव डीपली न वठंदा आहिनि, या त उनखे लेट इट गो पॉलिसी रखंदा आहिनि कि उन शयुनि खे छॾे तव्हां अॻिते मूव कयो, या त उहे पंहिंजे पास्ट खे बि विसारे छॾींदा आहिनि। इहो सोचींदा आहिनि कि असां अॼु छा आहियूं ऐं असांखे सुभाणे छा करिणो आहे। इहे 4-5 जेके पॉइंट्स आहिनि हिन बुक जे चैप्टर में समराइज़ कया आहिनि। उन जे ज़रिए हिन ॿुधायो आहे त असां जेका मस्बत सोच आहे ऐं असां जेके मस्बत जेके किरदार आहिनि या रवैया आहिनि, उन खां पोइ असांजी जेका रूटीन आहे उहा सोबत आहे, उहा उन खां पोइ असां जेके कामयाबु माण्हू आहिनि उनजी ज़िंदगी खे थोरो ॾिसंदासीं, चकासींदासीं त असांखे ख़बर पवंदी त असां जेको आहे कीअं पंहिंजी जेका सोच आहे उहा वॾी करे सघूं था। मतिलबु हिन मां जेको सभिनी ॻाल्हियुनि मां अख़्ज़ कयोसीं इहो ई आहे त पॉज़िटिविटी इज़ द मेन फैक्टर इन एवरी वन्स लाइफ। ऐं उन खां अलावा इहो आहे त जेका तव्हांजी कंपनी आहे न, इट डिसाइड्स योर फ्यूचर। मतिलबु चयो वेंदो आहे त तव्हां 5 साल कंहिं माण्हू सां गॾु गुज़ारियो था, उन माण्हूअ जो तव्हां ॾिसो त उहो माण्हू रूटीन में छा पियो करे, ऐं जेको उन माण्हू जो फ्यूचर हूंदो आफ्टर 5 इयर्स तव्हांजो फ्यूचर बि उहो ई हूंदो। त फारसी में चयो वेंदो आहे त तुख में तासीर सोबत असर, त जेका तव्हांजो जेको कंपनी हूंदी, जेको हुनजो असरु हूंदो ऐं तव्हां ते बि हुनजो ई सहर हमेशह रहंदो। ऐं हाणे हिन जे ॿिए चैप्टर ते असां ईंदासीं त हुन में राइटर चवे थो त जॾहिं बि तव्हांखे शिकस्त मिले त तव्हां पंहिंजो पाण खे शिकस्त न सम्झो, डिफीट इज़ ऑल्सो अ पार्ट ऑफ लाइफ। त हाणे हिन शिकस्त खे फ़तेह में तब्दील कीअं कबो, इहो राइटर हिन में ॾाढो ख़ूबसूरत सम्झायो आहे। ऐं इहो असांजे नौजवाननि खे तमामु वॾो हिन में मैसेज बि आहे। त इहो असां अहमद खां ॿुधंदासीं त कीअं असांखे पंहिंजी शिकस्त खे फ़तेह में तब्दील कबो। बिल्कुलु, डॉक्टर डेविड श्वार्ट्ज़ पंहिंजी किताब में लिखियो आहे त हाउ टू चेंज डिफीट इनटू सक्सेस, यानी असां शिकस्त खे कामयाबी में कीअं तब्दील करे सघूं था। हुन ॻाल्हि की आहे त जेको फेल्यूर इज़ द पार्ट ऑफ लाइफ बट नॉट द एंड ऑफ लाइफ, कि नाकामी ज़िंदगी जो हिसो आहे, ज़िंदगी उते ख़तमु कोन्हे थी। यानी असांखे ज़िंदगी में जेके मौक़ा मिलनि था असां उन में कोशिशि करियूं था, जेकॾहिं असां नाकाम थी वञूं था, शिकस्त था थी वञूं था, त उन में दिलि शिकस्त न थियणु खपे। असांखे जेको फ्यूचर प्लानिंग्स आहिनि उन्हनि ते वर्कआउट करणु खपे, ऐं जेका असांखे शिकस्त मिली उन ते असांखे वर्कआउट करणु खपे त कहिड़ा रीज़न्स हुआ, कहिड़ा कारण हुआ, कहिड़ा सबब हुआ जिन जे करे असां जेको आहे सो फॉल डाउन थी वियासीं, असांजी शिकस्त मिली। त उन्हनि खे जेको आहे सो ओवरकम करण खां गॾोगॾु असांखे पंहिंजी कामयाबी मिली सघे थी, ऐं उनखे असां स्टेपिंग स्टोन वठूं, यानी उनखे असां पॉज़िटिव वठूं कि असां वटि अञा लाइफ आहे, चांसिस आहिनि, अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उन्हनि खे अवेल कजे। ऐं प्लस में जेके आउं ग़लतियूं करे आयो हुउसि पास्ट में, उहे आउं वरी ॿीहर रिपीट न कयां, त जीअं उन नाकामी हिकिड़ो हू पंहिंजो छा कंदा आहिनि कि हू पंहिंजी हिकिड़ी पॉज़िटिव अप्रोच ठाहींदा आहिनि, या उनखे पॉज़िटिव स्टेपिंग स्टोन वठी करे कामयाबी ॾांहुं वधंदा रहंदा आहिनि। ऐं उन खां पोइ हू पंहिंजे पाण जी शख़्सियत ते कमु कंदा आहिनि कि मुंहिंजी शख़्सियत में कहिड़ियूं नेगेटिव पॉइंट्स आहिनि, या मूं जेको प्लान ठाहियो हुयो उहो प्लान छो नाकाम वियो, उन में कहिड़ा जेके हुआ फ्लॉज़ हुआ, पिटफॉल्स कहिड़ा हुआ, त हू उन्हनि ते वर्कआउट करे स्टेपिंग स्टोन ठाहींदा आहिनि। ऐं उनजे माना हिकिड़ो खणी चइजे त हिकिड़ी उन्हनि खे गाइडलाइन मिली वेंदी आहे त इहे शयूं असांखे रिपीट न करणु खपनि, या इन्हनि शयुनि खे अवॉइड करे ओवरकम करे असां पंहिंजी कामयाबी रस्ते ॾांहुं वधी सघूं था। ज़बरदस्त। इन मोटिवेशन में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई, कंहिं ॾाढो ख़ूबसूरत लिखियो आहे त जॾहिं बि तव्हां कामयाबी जे सफ़र ते हलंदव त पथर तव्हांजे रस्ते में ज़रूरु ईंदा, पथर माण्हू तव्हां ते ज़रूरु उछलाईंदा। हाणे इहो तव्हां ते आहे त तव्हां उन्हनि पथरनि मां पंहिंजो रस्तो ठाहियो था, ब्लॉक कयो था, या तव्हां उन पथरनि मां ब्रिज हॾे ऐं पंहिंजो पाण खे कामयाबी जी मंज़िल ते पहुचायो था। असांजी अॼु जी निशस्त ते ख़तमु थिए थी, ऐं अहमद जा तमामु घणा थोरा जंहिं असांखे वक़्तु ॾिनो। असां हाज़िर थींदासीं ॿी निशस्त में कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।